ॾिजो भाई। हिकिड़ो ॾाढो ख़तरनाक डाकू हुयो, लुटेरो, ॾाढो खूंखार। छा कंदो हुयो? लूटंदो माण्हुनि खे, सामान मिली वियो, लूटपाट थी वई, जेको हुनजे कम जी शइ हूंदी रखंदो, पोइ साम्हूं वारे खे मारे छॾींदो। एॾो ख़तरनाक। त कई सवे उन खून क़तल करे छॾिया, माण्हुनि खे ॾाढो मारियो। हिकु बार राहगीर राह ते बीठो हुयो, रस्ते ते हिकिड़ा संत उतां लंघिया, ॾाढा महात्मा दरवेश, उहे लंघिया। उन्हनि खे बि न पकड़ियो। साईं ॾियो, जेको तव्हां वटि हुजे जल्दी ॾियो, जल्दी ॾियो। ॾींदव त ठीकु आहे, तव्हांखे छॾे छॾींदुमि, न ॾींदव त मारे छॾींदुमि, छो जो तव्हां संत आहियो। संत बीठा रहिया, चयूं भैया असां वटि कुझु आहे ई कोन। चई बाबा न ॾींदव त मां मारे छॾींदुमांव। संतनि चयो मारे छॾ भाई, तूं केरु हूंदो आहे मारण वारो? ऐं मां केरु आहियां मरण वारो? मरंदो त शरीर। चओ हरे राम। अहिड़ा अलमस्त संत। हुन अहिड़ो जवाबु ॿुधियो त चुप थी वियो। तूं केरु आहे मारण वारो? मां केरु आहियां मरण वारो? हा मार न भाई मार, मां बीठो आहियां। चई अॼु ताणी जेके माण्हू मिलिया मां केवल धमकी ॾींदो आहियां, घबराइजी वेंदा आहिनि। पहिरियों संत आहे जेको मूंखे तो धमकी ॾे। अरे बाबा मां मजाक नथो कयां, मां केवल ॻाल्हियूं न कंदो आहियां, मां मारे बि छॾींदो आहियां। कई सवे खून मां करे चुकियो आहियां, ॾाढो खूंखार लुटेरो आहियां मां। त तव्हांखे वरी बि मां दया कयां थो कि तव्हांखे छॾे छॾींदुमि, जेको अथव ॾेई छॾियो। संतनि चयो भैया असां वटि किताब पिया अथई, भॻवान जा ग्रंथ पिया अथई, झांझ मंजीरा अथई, खपई त खण, न त असां बीठा आहियूं, मारे छॾ। एड़ो तेज संतन जो कि वो चुप थी वियो। संतन जी अखियुनि में निहारण लॻो, वरी चरणनि ते निहारण लॻो, त हुनजो हृदय परिवर्तन थी वियो। संतन उते हुनखे ज्ञान ॾिनो, सत्संग ॾिनो, भक्ति ॾिनी। चओ हरे राम। जरूरी ना आहे कि ज्ञान तव्हांखे बढ़िया बंद कमरे में मिले या कंहिं सत्संग जे हाल में मिले या संतन ईअं कोई बैठक हुजे कि संत तव्हांखे बढ़िया ज्ञान ॿुधाइण। ज्ञान त केॾी महिल बि मिली सघंदो आहे, काथे बि मिली सघंदो आहे, कंहिंजे द्वारा बि मिली सघंदो आहे। चओ हरे राम। पर ज्ञान खणण वारो तैयार बि त हुजे भाई। संतन ज्ञान ॾिनो, उते भक्ति ॾिनी उनखे कि तूं सम्झे अथो तूं केॾा पाप तो करे, हिक हिक जो हिसाब थींदे भाई। एतिरी पीड़ा थींदे कि तूं सहन बि न करे सघंदे। तोखे अहिड़ा कर्म न कर भाई, एॾो बुरो न कर, ॿियनि जो भलो करणु शुरू कर। जॾहिं उन सत्संग जी ॻाल्हियूं ॿुधियूं त हृदय परिवर्तन थी वियो। हाणे त संतनि जे पोइ ते हली वियो। जाॾे संत वञनि सत्संग करण त उन्हनि सां गॾु वेहण लॻो, सत्संग ॿुधण लॻो। आयो हथ जोड़े, बाबा मूंखे जीवन मुंहिंजो बदिले छॾियो, तव्हां कृपा कयो, मूंखे नाम जो दान ॾियो, भक्ति ॾियो, मूंखे कोई सेवा ॾियो, पाण सां गॾु रखो। संतनि चयो न भैया तूं ॾाढा पाप कया आहिनि, पहिरियों पश्चाताप कर। कीअं पश्चाताप थींदो? कि हाणे पाप त एॾा कया अथई कि प्रायश्चित बि भगवान जाने केतिरो करणो पवंदो तोखे। पर हिकु कमु कर, भगवान दयालु आहिनि, जेके बि भारत देश में तीर्थ आहिनि सभु तीर्थ करे आ। चओ हरे राम। जेके बि तीर्थ आहिनि सभु तीर्थ तूं करे आ, त भगवान दया कंदो, तुंहिंजो पश्चाताप थी वेंदो भाई। जीअं गंगा जी में वहे त गंगा जी में स्नान कजां, यमुना में वहे त यमुना जी में स्नान कजां। हर तीर्थनि ते वञ, भक्ति करे आ, पोइ वापसि अच त तोखे नाम जो दान ॾींदासीं। कि बाबा मां त थी ईंदुमि, जेतिरो बि समय लॻे तव्हांजी कृपा सां, पर मूंखे ख़बर कीअं पवंदो कि हाणे मां साफ़ थी वियो आहियां, कि हाणे मां स्वच्छ थी वियो आहियां, हाणे मुंहिंजा पाप जेके हिन धोपजी विया आहिनि, मां क्लीन थी वियो आहियां, कीअं ख़बर पवंदी? तॾहिं संतन हिकिड़ी सुकियल लकड़ी ॾिनी, हिकिड़ी डाल हुई, उहो तोड़े करे ॾिनो, सुकियल लकड़ी, ऐं खण भाई, तीर्थ करे आ। जॾहिं इहा लकड़ी तुंहिंजी हरी भरी थी वञे त सम्झी वञा हाणे ॻाल्हि ठही वई आहे, पोइ वापसि हली अचिजां। चओ हरे राम। पोइ तूं वापसि हली अचिजां, तोखे असां भक्तीअ जो दान ॾींदासीं, नाम जो दान ॾींदासीं, पंहिंजो शिष्य बणाईंदासीं, पोइ हिते सेवा कजां। जी हा बाबा इहो ठीकु आहे। लकड़ी खई हुन ऐं पंहिंजे झोले में रखी, पोइ तीर्थ करण जे लाइ निकितो। अञा गंगा जी पहुतो, हरिद्वार गंगा जी में स्नान कयो ऐं लकड़ी ॾिठी त पाप त एॾा थियल आहिनि भैया, सुकियल लकड़ी आहे। यमुना जी में कई तीर्थ उन कुझु ॾींहंनि में तीर्थ कया जेके आसपास हुया। वञे ई पियो त जंगल में हिकु जॻह ते आराम करण जे लाइ बीठो, वण जे मथां चढ़ी वियो, आराम पियो करे उते। त उते ॾिठई कि उन वण जे हेठां ॿिया 4 लुटेरा आया आहिनि। चओ हरे राम। ॿिया 4 लुटेरा आया आहिनि ऐं उहो पाण में ॻाल्हियूं था कनि कि भैया ॾाढा ॾींहं थिया आहिनि, कुझु हाथ सफ़ाई न थी आहे, कोई वॾो झटको न लॻो हथ में, हिकु कमु था कयूं, पासे में हिकिड़ो नगर आहे, उन नगर खे पूरो लूटे था छॾियूं, पोइ वरी बाहि लॻाए छॾींदासीं।
सभिनीनि खे मारे छॾींदासीं, कोई कुछ न करे सघंदो। इहो वीचार उन्हनि जो हले पियो। कंहिं ॿुधियो? उहो जेको वण जे हेठों, वण जे मथां बीठो आहे, आराम तो करे, जेको लकड़ी खणी करे, उनजे मन में आयो कि भाई हे त ॾाढो बुरो कर्म था करण वारा आहिनि। हालांकि पहिरियों मां बि यही कम कया आहिनि। उहो सोचण लॻो हे त ॾाढो बुरो कर्म आहे, त नगरवासियुनि खे जलाए छॾींदा, पूरो नगर ई ख़तम करे छॾींदा। ओहो, दया अची वई। चओ जय श्री कृष्ण। उन मन में सोचियो मां एॾा खून त कया आहिनि, एॾो त मार धाड़ कई चा, ऐं उहो ई निकितो आहियां भाई पश्चाताप करण जे लाइ, सभु तीर्थ करण जे लाइ। हाणे एॾा खून कया आहिनि त 4 ॿिया बि छो न करे वठां। चओ हरे राम। जॾहिं एॾो पाप कयो ई आहे त थोरो ॿियो सही, घटि में घटि उन्हनि नगरवासियुनि जी रक्षा त थी वेंदी। मुंहिंजो त कर्म ठहियल ई आहे, मां 4 ॿिया मारींदुमि, थोरो खणी वधीक मूंखे पश्चाताप करणो पवंदो, पर घटि में घटि नगरवासी त बची वेंदा, उन्हनि जी त रक्षा थींदी। कम त मां इहो पहिरियों बि कयो आहे। चओ हरे राम। तुरंत लथो, ट्रपो ॾिनई वण तां, उन्हनि 4 खे मारे छॾी, जेके लुटेरा नगरवासियुनि खे मारण वारा हुया। चओ हरे राम। मारे छॾियो। भगवान खे प्रार्थना कई, भगवान रक्षा कजां, मेहर कजां। अचानक ध्यानु वियो लकड़ीअ ते, त लकड़ी हरी थी वई। चओ जय श्री कृष्ण। पहिरियों ई तव्हांखे चयो भाई, कथा सभु एॾी सरल न हूंदी आहे सम्झण, काई कथा कठिन बि हूंदी आहे सम्झण। लकड़ी हरी थी वई। उहो आश्चर्य करण लॻो, बाबा कमाल आहे, खून करण सां लकड़ियूं हरियूं थी वञनि। तुरंत डुकी डुकी वापसि पहुतो 2 ॾींहंनि में संतनि वटि। संतनि जो मूंखे ख़बर हुई तूं तीर्थ न करे सघंदे, पूरा वापसि हली आया न। चई बाबा ही लकड़ी ॾिसो हरी थी वई आहे। अरे अञा तोखे 2 ॾींहं त थिया आहिनि, 4 ॾींहं वए, लकड़ी तुंहिंजी हरी थी वई, कहिड़ा कहिड़ा तीर्थ करे? चई मां त वधीक न कया, बसि रुगो 1-2 तीर्थ करे आयुमि। पोइ लकड़ी हरी कीअं थी वई? चई बाबा 4 खून करण सां। चओ हरे राम। पूरी ॻाल्हि सम्झाए भाई, कहिड़ी ॻाल्हि आहे? तॾहिं उन चयो कि बाबा मां वण ते वेठो हुयुमि, आराम पियो कयां, त 4 लुटेरा आया। उन्हनि प्रोग्राम ठाहियो कि नगरवासियुनि खे जलाए छॾींदासीं, नगर ई ख़तम करे छॾींदासीं। मूंखे दया आई त मां सोचियो मां त पहिरियों बि यही कम कया आहिनि, 4 ॿिया खून कंदुमि, केॾी वॾी ॻाल्हि आहे। मां उन्हनि खे मारे छॾियो त लकड़ी हरी थी वई। संत रोअण लॻा। चओ हरे राम। चवण लॻा उहो भगवान ॾिस केॾो दयालु आहे भाई। चई बाबा कहिड़ी ॻाल्हि थी वई, सम्झायो त सही। चयूं ॾिस कर्म तूं उहो ई कयो जेको पहिरियों कंदो हुई, तूं कुझु बदिलियो न भाई। चओ हरे राम। तूं पहिरियों बि यही मार धाड़ कंदे, हाणे बि तूं मार धाड़ ई करे आयो आहे, पर हाणे तुंहिंजे मन में ॿियनि जे प्रति दया आई, ॿिए जे भले जे लाइ तूं भले पंहिंजो पाण खे बि बुरो ठाहियो, त भगवान तुंहिंजा सभु कर्म माफ़ करे छॾिया। चओ हरे राम। भगवान तुंहिंजा सभु लेखा माफ़ करे छॾिया, छो जो तूं ॿियनि जी भलाई चाही आहे, तुंहिंजे मन में केवल दया आई, त तूं दया कई आहे, त हुन मालिक तो ते दया कई आहे। चओ हरे राम। असांजा देश जा सैनिक बीठा हूंदा आहिनि, तैनात हूंदा आहिनि, है न, उहे बि त मारींदा आहिनि हिक ॿिए खे, जेके उन्हनि जा दुश्मन उन्हनि ते हमलो कंदा आहिनि, पर उन्हनि ते कॾहिं पाप न लॻंदो आहे। छो जो उहे असांजी रक्षा जे लाइ बीठा हूंदा आहिनि, उन्हनि खे कॾहिं उहो बुरो कर्म न ठहंदो आहे भाई। चओ हरे राम। छो जो उहे कंहिंजी भलाई जे लाइ बीठा आहिनि। संतन गले सां लॻायो कि भाई भगवान जी एॾी कृपा थी कि कुछ ही सत्संग तूं कयो आहे, थोरो घणो ई भक्ति कई आहे, त तुंहिंजे अंदर दया अची वई, तूं दया कई त मालिक तोखे माफ़ कयो आहे, सभु कर्म भगवान भुलिजी विया तुंहिंजा। एॾा तूं कत्ल कया, एॾनि ॼणनि खे सतायो, एॾनि जे जीवन में तूं दुख ॾिना, पर हिक जे जीवन में तूं खुशियूं भरियूं। हिकिड़े गांव वारनि जे चक्कर में तूं ॿियनि खे बि मारियो, पंहिंजो पाण खे बुरो ठाहियो, भगवान तुंहिंजो भलो करे छॾियो। चओ जय श्री कृष्ण। त हे ॾाढो सुंदर गहरो ज्ञान संत ॾींदा आहिनि भाई, कि भलो कजे, भलो कजे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे।